नाले मीरपुर खास में मेहरान थाने के अगूणे SHO मीर खादिम तालपुर खिलाफ पंजाब वासिन औरत से ज्यादती करण जो केस दाखिल किया वियो है। वधिक तफ़सील मालूम क्यों था मीरपुर खास के रिपोर्टर तालिब शेर खान। जी तालिब, वधिक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त मेहरान थाने जे अॻूणे SHO मीर खादिम तालपुर पारां पंजाब जी रिवायसन औरत आलिया शेख पारां धीअ जी बाज़ियाबी लाइ दाह खणी आयल औरत आलिया शेख सां SHO पारां ज़्यादती करण वारे वाक़े जो केस मेहरान थाने ते दाख़िल। अॻूणो SHO मीर खादिम तालपुर फरार केस में फरियादी औरत आलिया शेख ॼाणायो त मुंहिंजी शादी मीरपुर खास में थियल हुई ऐं मुड़ुस जे तलाक बैदि मुंहिंजी धीअ जी बाज़ियाबी लाइ SHO मेहरान वटि दाह खणी पहुतुसि जिते ज़्यादती जो निशानो बणायो वियो। होॾां वाक़े जो SSP मीरपुर खास DIG मीरपुर खास नोटिस वठंदे SHO खे मुअत्तल कयो आहे, जॾहिं त इन समूरे वाक़े जो घरू वज़ीर ज़िया लंजार ऐं सूबाई वज़ीर सियाहत व सकाफ़त सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह पिण नोटिस वठंदे DIG मीरपुर खास खे हिदायत कई आहे त इन मामले जी जांच साफ़ ऐं शफ़ाफ़ कराए जीअं को बि अहिड़ो क्रिमिनल SHO जेको मुतासिर औरत सां ज़्यादती कंदड़ आहे उनखे उहो पंहिंजे कानून खां बची न सघे। जॾहिं तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेकॾहिं हिन वक़्त ताईं अहिड़े SHO ख़िलाफ़ जेका FIR दाख़िल थी आहे, जेकॾहिं कंहिं ॻोठाणे या कंहिं ग़रीब पोरियत हुजे त हेसि ताईं हुनजा सवे ख़ानदान गिरफ़्तार हुजनि हा, लेकिन पुलिस जेका आहे हिन पंहिंजे पटे भाईअ खे बचाईंदे खेसि फरार कामयाब करार ॾेई छॾियो आहे ऐं खेसि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। जॾहिं त मीरपुर खास जे सियासी समाजी हल्कनि सोशल मीडिया ते पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त तनक़ीदूं थी रहियूं आहिनि। जी तालिब, अवां जी महिरबानी।